नंगरेजा खां बोज़ार वॾा ऐं नसीर फ़कीर जलानी तरफ़ ठहंदड़ रोड जो कमु गुज़िरियल 2 सालनि खां रोलड़ जो शिकार थी वियो। ठेकेदार सियासी आशीर्वाद हासिल हुजण करे 2 सालनि खां ग़ाइब थी वियो। रोड सहूलियत ॾियण बजाए इलाइक़े वासियुनि लाइ अज़ाब बणिजी वियो। रोड तां उथंदड़ मटी ऐं दज़ इलाइक़े वासियुनि खे दम समेत केतिरनि ई मूज़ी मर्ज़नि में मुब्तला करे छॾियो। ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर तोड़े शागिर्द परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा। इलाइक़े वासियुनि जेकब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त वॾा वॾा रोड जेको ई मतिलबु सियासी बेहिसी जे करे हीअ करप्ट ठेकेदार ख़बर न आहे त अलाए किथे 2 सालनि खां वठी गुम थी वियो आहे। हीअ पत्थर बजरुल आहे हरू भरू मतिलबु सॼी करप्ट बजट जेका आहे खणी सियासी बोहतारनि जे हवाले कई अथई। हीअ दज़ मिटी धूड़ में 2-3 दफ़ा अॻ में इलाही एक्सीडेंट थिया आहिनि पत्थरनि ऐं दज़ जे करे। दज़ ऐं मिटी जे करे माण्हुनि में बीमारियूं थियनि थियूं, साह जूं इन्हनि तकलीफ़ूं थियनि थियूं। बस वारनि खे अपील थी कजे, ख़ासि करे वज़ीर आला सिंध के ऐं रोड्स खाते वारनि खे त अची हिन जो तदारुक कनि। साजिद मंगी माना मिली भगत कर रहा आहे, करप्शन कर रहा आहे। रोड ते हिकिड़ी साइड पत्थर आहे, ॿियो रोड खाली आहे। केॾी धूड़ मिटी तव्हां ॾिसो था पिया, केॾो माना हिकिड़ो बीमार केतिरा ई माण्हू बीमार थी पिया आहिनि। हिते धूड़ मिटी अचणु वञणु माना तमामु घणो मुश्किलात थी आहे। घणी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो थो पए। ऐं जेको हे 5 नगरे खां ऐं बोज़दार वॾा त हीअ रस्तो 5-10 मिंटनि जो आहे, हिते के कलाकनि जा कलाक लॻी था वञनि। एतिरो रस्तो ख़राबु थियो आहे, तव्हां ॾिसो था पाण केॾी माना हिते तकलीफ़ सां माण्हू मुंहुं ॾियणु थो हिन जे करे। तमामु हिन धूड़ जे करे केतिरा ई दम जा मरीज़ थी विया आहिनि, साह जा मरीज़ थी विया आहिनि। बस वारनि खे इहे अपील कंदासीं त जल्द मां जल्द रोड खे तयारु करायो वञे। त असांजो रोड नंगरेजा खां बोज़ार वॾा जेको आहे तमामु जेको रोलड़ जो शिकार आहे। साल थी विया, ठेकेदार को तवजो कोन्हे। को पत्थरनि तो रोज़ माण्हू किरनि था, कंहिंजी जंग थी बजे, कंहिंजी बांह थी बजे। को बचण वारो माण्हू आहे उहो परेशान आहे, रस्तो कोन्हे। को हिकिड़ी गाॾी अचे त 4-4 गाॾियूं बीहजी थियूं वञनि। हिन धूड़ माण्हुनि खे बेज़ार करे छॾियो। हुन ते को बि अमल कोन्हे। असां एहतियात करे करे थकिजी पिया आहियूं। असां वज़ीर आला खे अपील था कयूं त बराए महिरबानी या त हिन ते को ठेकेदार चेंज कयो या हिन जे लाइ को एक्शन खणो, जीअं रोड जो जल्द खां जल्द कमु थी वञे। तमामु हालत नाज़ुक लॻी पिया, माण्हू वीचारा परेशान आहिनि धूड़ दज़ जे करे। बराए महिरबानी सां इंसाफ़ कयो वञे। तो मरीज़ जेके आहिनि से वीचारा हलंदे ई जेको आहे इलाही गुज़ारे विया आहिनि माण्हू। इलाही क़ौमुनि जे असांखे एॾी तकलीफ़ आहे जंहिंजी का हद ई कान्हे। सरकार हले छो अखियूं बुटियूं पई आहे। सॼा असांजा जेके आहिनि से मसाले रिसुला रुगो जेको मरीज़ खणी था वञूं त सॼो जेको आहे सो किन सां भरिजी था वञूं, का ख़बर ई नथी पए माण्हू आहियूं या छा आहे। असांजे वोटनि ते जेके आया आहिनि मथे इक़्तिदार में, उन्हनि खे का ख़बर ई कान्हे। अचनि वञनि बि था पर एॾे अखियूं बुटियूं पयूं अथनि। पोइ अॼु छा ॻाल्हि आहे, अॼु छा चकर आहे। वॾे असां हिन में तकलीफ़ में आहियूं। ख़ुदा हिन खे रोड खे ठाराए ऐं असांजूं जेके तकलीफ़ूं जेके आहिनि उहे दूरि कयूं वञनि। असांजी अपील आहे सभिनि खे, जेके बि आला अमलदार आहिनि उन्हनि सभिनी खे में तकलीफ़ में आहियूं। ख़ुदा हिन खे रोड खे ठाराए ऐं असांजूं जेके तकलीफ़ूं जेके आहिनि उहे दूरि कयूं वञनि। असांजी अपील आहे सभिनि खे, जेके बि आला अमलदार आहिनि उन्हनि सभिनी खे त बराए महिरबानी करे असांखे अज़ाब खां बचाए वञे। पाण त एसिन में वेठा हो पर असां ग़रीबनि जो कोई अहसास ई कोन अथनि। हिन जो टेंडर थियो हुयो, जेके अॻिली जेका फस्ट जेका कोरोना जी लहर आई उन में उनखे 3-4 साल गुज़री विया हुनजा। उन खां पोइ उन्हनि कोरोना जो जवाज़ ॾियणु आहे जेको आहे त इहो बंदि करे छॾियो कमु। उन 2 साल बंदि हुयो। उन खां पोइ आया आहिस्ते आहिस्ते पत्थर लाथनि। हाणे बि साल खां वठी कमु हलंदड़ आहे पर उहो कमु जेको आहे त रोलड़ जो शिकार आहे। हिते जेको ठेकेदार आहे उहो उनखे सियासी माण्हुनि जी आशीर्वाद आहे। उन्हनि जे चवण ते हले थो, उन्हनि जे चवण सां उथंदो वेहंदो आहे मंगिया। ऐं पहिरें नंबर जो जेको त करप्ट माण्हू आहे। हिते तव्हां ॾिसंदव त हिते दज़ ऐं धूड़ जी एॾी हालत आहे, माण्हू बीमार थी पिया आहिनि, माण्हू टीबीअ में वठिजी विया आहिनि। मुख़्तलिफ़ जेको साह जूं बीमारियूं माण्हुनि खे थियनि थियूं पियूं। पत्थर आहिनि, रोड जी कंडीशन अहिड़ा आहे, अलाए केतिरा एक्सीडेंट थिया आहिनि, माण्हुनि जूं ॼंगूं भॼी पियूं, बाहूं भॼी पियूं। हिन खां एतिरो बि कोन थो थिए जो खणी जेको आहे हिकिड़ी टैंकी पाणीअ जी हिन ते लहराइनि। तव्हां पाण मुंहिंजे पुठियां ॾिसंदा बैक साइड त माना कंडीशन कहिड़ी आहे। हितां माण्हू वञी साह नथो करे, ॿार बचो आहे, नंढो वॾो आहे, हितां जेको आहे अज़ाब जो शिकार आहे। ऐं हीअ माण्हू जेको आहे त मुकमल सियासी माण्हू आहे, ठेकेदार आहे ई कोन को। हिन जा मुख़्तलिफ़ जॻहनि ते कमु हलंदड़ आहिनि। वॾो हिकिड़ो जेको आहे त करप्ट माण्हू आहे, हू चए थो त मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां पंहिंजे मर्ज़ीअ सां कमु कंदुसि, मूंखां केरु पुछण वारो कोन्हे को। माण्हू रड़ियूं करे करे थकिजी पिया आहिनि पर हिन ते को असरु कोन्हे को। CM सिंध खां अपील था कयूं आहिनि, जेके मॉनिटरिंग कंदड़ इदारा आहिनि, ख़ासि करे नेबा एंटी करप्शन आहे, उन्हनि खे त हिन शइ जो नोटिस वठो ऐं हिन खां पुछा कयो त कहिड़े मद में जेको आहे त हिनखे जेको आहे त साल खां वठी जेको आहे कमु छॾे वियो आहे ऐं कमु जेको आहे त नथो करे। माण्हू ते अज़ाब जी ज़िंदगी था पिया गुज़ारनि। बराए महिरबानी हिन शइ जो नोटिस थो वञे। हुकूमत खे घुर्जे त इन मामले जो नोटिस वठी सियासी ठेकेदार ख़िलाफ़ जांच कराई वञे ऐं जल्द खां जल्द रोड जो कमु मुकमिल कराए इलाइक़े वासियुनि खे पेश ईंदड़ मसइलनि मां आजो कराए खेनि सुख जो साह खणणु ॾिनो वञे। कैमरामैन मोहम्मद अब्बास जाफ़री सां गॾु शाहिद जाफ़री, जेकब न्यूज़, बोज़दार वॾा।